ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा खामनाई जो चवण आहे त दुश्मन पंहिंजा मक़सद हासिल करण में मुकमल तौर नाकाम थी चुको आहे। हू ईरान जे बहादुर सदर क़ौम खे सलाम पेश करे थो। संदसि वधीक चवण आहे त जंग में क़ौम खे मुतहिद रहण जी ज़रूरत आहे। अल्लाह जो शुक्र आहे त दुश्मन टुटी चुको आहे। दुश्मन कूड़ी प्रोपेगंडा जी बुनियाद ते ईरानी क़ौम खे विरहाइण जी कोशिश करे रहियो आहे। ईरानी सुप्रीम लीडर जो चवण आहे त पाकिस्तान हिकु अज़ीम मुल्क आहे। पाड़ेसरी मुल्कनि सां सुठा लाॻापा क़ाइमु करणु चाहियूं था। ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा आयतुल्ला खामनाई जो चवण आहे त नओं साल ईरानी मैशियत जी मज़बूती जो साल हूंदो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा खामनाई जो चवण आहे त दुश्मन पंहिंजा मक़सद हासिल करण में मुकमल तौर नाकाम थी चुको आहे। हू ईरान जी बहादुर सदर क़ौम खे सलाम पेश करे थो। संदसि वधीक चवण आहे त जंग में क़ौम खे मुतहिद रहण जी ज़रूरत आहे। अल्लाह जो शुक्र आहे त दुश्मन टुटी चुको आहे। दुश्मन कूड़ी प्रोपेगंडा जी बुनियाद ते ईरानी क़ौम खे विरहाइण जी कोशिश करे रहियो आहे। ईरानी सुप्रीम लीडर जो चवण आहे त पाकिस्तान हिकु अज़ीम मुल्क आहे। पाड़ेसरी मुल्कनि सां सुठा लाॻापा क़ाइमु करणु चाहियूं था।